बहरिया टाउन में धरणे दौरान नामालूम माण्हुनि मोटरसाइकिलुनि ऐं गाॾियुनि खे बि साड़े छॾियो। हिकु प्लाज़ा खे बि बाहि लॻी वई। बहरिया टाउन अंदरि कुझु ऑफिसनि ऐं दुकाननि अंदरि भञ-डाह पिणु कई वई। बहरिया टाउन पारां सिंध जे ॻोठनि जी वालार ख़िलाफ़ लॻल धरणे ऐं एहतजाज में उन वक़्तु छिकताण वधी वई जॾहिं कुझु नामालूम शरपसंदनि भञ-डाह ऐं बाहियूं ॾियण जा वाक़िया कया, जिन खां सिंध एक्शन कमेटी लातालुकी ज़ाहिर कई। बहरिया टाउन जे टूल प्लाज़ा चौकी समेत कुझु गाॾियुनि खे बि नुक़सानु पहुतो आहे। एक्शन कमेटी के चेयरमैन सैयद जलाल महमूद शाह चयो आहे त शरपसंदनि सां एक्शन कमेटी जो को ताल्लुक़ नाहे। असीं पुरअमन जिदोजहद में यकीन रखूं था। धरणे शुरू थियण खां अॻु ऐं पोइ तोड़े धरणे दौरान बार बार स्टेज तां कारकुननि खे नज़म ज़ब्त रखण ऐं पुरअमन रहण जूं अपीलूं कए पिए वयूं। कारकुननि ऐं पुलिस विच में केतिरनि मौक़नि ते छिकताण पिणु थी। पुलिस धरणे में शिरकत लाइ ईंदड़ काफ़िलनि खे केतिरनि हंधनि ते रोकण जी कोशिश कई, जंहिं करे कारकुन मुख़्तलिफ़ मौक़नि ते मुश्तल थिया। धरणे सबब कराची हैदराबाद विच में ट्रैफ़िक जे सिलसिले में भी रुकावट पई। इन करे मोटरवे पुलिस काठोड़ पुल वटां ट्रैफ़िक खे वाया गुलशन हदीद नेशनल हाईवे ॾांहुं मोड़े छॾियो।